हाफ़िज़ शाह हालाजी शहदादपुर चौंक तां अगवा कयल 2 मासूम निंगरियुनि मां हिकु निंगरी चिंगचीअ मां दाहूं करे शहर जे विच बाज़ार में लही स्कूल अंदर पनाह वरिती आहे, जॾहिं त ॿी निंगरीअ खे बड़दा फरोश चिंगचियुनि खे तेज़ी सां हलाए अगवा करे खणी हलिया विया। स्कूल अंदर पनाह वरितल 9 वरियनि जी निंगरी ज़किया माछी धीअ मोहब माछी मीडिया खे ॿुधायो आहे त आऊं शहदादपुर चौंक रेलवे कॉलोनी हालाजी रहवासी आहियां ऐं मुंहिंजी माइटियाणी नाले शबीरा माछी धीअ लालू माछी रोड तां गुज़रंदड़ चिंगची जे पोयां पंहिंजे घर वञण लाइ लड़की चढ़ियासीं त चिंगची अंदर वेठल 2 बुरकापोश औरतुनि असांखे काबू करे वरितो ऐं चिंगची तेज़ रफ़्तारी सां हलण लॻी। असां दाहूं कयूं पर चिंगची न बीठी। जॾहिं चिंगची न्यू सैदाबाद शहर अंदर पहुती त आऊं मौक़ो ॾिसी चिंगची मां झंप लॻाए लही पियसि ऐं शबीरा माछी खे चिंगची में खणी फ़रार थी विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।